अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं यहाँ अनवर अली सोलंकी अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं नौशहर फिरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलक जी। मजलिस रोबीला जे माम जी इफ्तिताह तक़रीब सिविल अस्पताल नौशहर फिरोज़ में थी गुज़री, जंहिंमें DHO नौशहर फिरोज़ डॉक्टर गुलाम अकबर फुल ऐं सिविल सर्जन डॉक्टर खादम हुसैन मंगरियो रेबिन कटे आगाज़ कयो, जॾहिं त पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन 2076 ज़िले सदर अशरफ कुरैशी, मोहम्मद सऊद बोयो, ख़ैर मोहम्मद सऊ ऐं ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते DHO नौशहर फिरोज़ ऐं सिविल सर्जन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 15 नवंबर खां मजलिस रोबीला जी मुहिम शुरू थी रही आहे, जंहिंमें असां जूं टीमूं घर घर वञी हिन ख़तरनाक बीमारीअ खां निजात ॾियारण लाइ टुका हणंदियूं। उन करे वालिदैन खे घुर्जे त टीमुनि सां तावन कनि ऐं पंहिंजे गुलनि जहिड़े ॿारनि खे वैक्सीन कराए पंहिंजो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाइनि। उन मौक़े ते कोऑर्डिनेटर डॉक्टर ख़ालिदा कुरैशी ऐं फोकल पर्सन अब्दुल सत्तार बलाल ऐं ॿिया मौजूदु हुआ। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।